ब्लेड ॾेई छॾियो हर हिकु बोतल जे मथां ब्लेड आहे हिनखे खोलियो हिनखे उल्टो करे लॻायो ज़ोर सां दॿायो ऐं होमिरे हिन मां दवा फारे करे कढियो ऐं हिन बि जेकॾहिं 10 किलो रखियल आहे त 1 किलो विझ 2 cc दवा हिकिड़ी 9 cc फी किलो जे हिसाब सां हिकिड़ी cc दवा 9 cc पाणी त हीउ दोस्त जेकर तव्हांखे होमिरे सां सी ट्रीटमेंट जेको आहे वकार ऐं जेको फी दोस्त लॻा सॼा थो करे ॾेखारींदा 10 किलो आहे त हुनजे लाइ केतिरी दवा केतिरो पाणी उनजे हिसाब सां छोकिरनि अरेंजमेंट पूरो करे रखियो आहे हिन शीट ते अची वेंदा दवा जो सही तरीक़ो इहो आहे त हिन बीज रखंदे हिन बीज जे अंदरि खणी वञी करे ऐं दवा तव्हांखे पूरे जी पूरी बीज जे मथां चढ़ी वेंदी हली अछी थींदी हली पूरी तई घुमायो ऐं वापसि हितां खां पते वठो ॿी शीट कॾहिं मथां न चढ़ाए ऐं जेकर दवा विझी करे कोशिशि करे हिनखे जल्दी हलाइण शुरू कंदे अची मथे जेका बचियल दवा है वो वापस विझी छॾिबी जेका असां सवेल दाना ॻाल्हि कई न प्लास्टिक शीट वाइट दवा कढी दाणे जे मथां चढ़ी वेंदी आहे जीअं ख़ुशूस में दवा जी थींदी अदरवाइज़ जे बोतल में तव्हां लॻाईंदो उहा शीट काढ़ी ईंदी ऐं शीट अलग सां नालो माली पूरा जो दवा जी खरीदल है जेको हिनखे वापसि खणी वठो बीज रखियो ठीकु आहे बसि रखो फैलाए ऐं हिनखे 10 मिनट सुकाइणो हूंदो आहे बसि 10 मिनट खां मथे कोन सुकाइबो आहे डेली जेका थोरी पतली खोले छॾबी